ख़बर शामिल कयूं पिया। ठट्टो खां घोड़ाबाड़ी जे सहाफ़ी अमीर शाह भाॼाई मथां कूड़ो केस दाख़िल थियण खिलाफ़ केटी बंदर प्रेस क्लब जे कलम धड़नि पारां केटी बंदर प्रेस क्लब आॾो एहतजाज करे घोड़ाबाड़ी जे सहाफ़ी अमीर शाह भाॼाई मथां केस ख़त्म करण जो मुतालबो कयो। केटी बंदर जे कलम धड़नि अली रज़ा वणजारो, इलियास समो, मुमताज़ अली करमू, हमज़ो मालियो, अब्दुल हफीज़ कुंभर, सुल्तान अली खट्री, मीर उस्मान समो, आंद कुमार, हमल समो, नज़ीर सोबाणी, गुलाम मुर्तज़ा जानियारो, आजिज़ कादिर बख्श समो, अर्ज़ मोहम्मद रिंदु ऐं ॿियनि पारां केटी बंदर प्रेस क्लब आॾो एहतजाज कंदे प्रेस क्लब वर्जी मेंबर अवामी आवाज़ घोड़ाबाड़ी जे रिपोर्टर अमीर शाह भाॼाई मथां उॾेरोलाल बैराज जी कवरेज करण दौरान घोड़ाबाड़ी थाने ते केस दाख़िल करण जी मज़म्मत कंदे एसएसपी ठट्टो ऐं वसवारनि खां मुतालबो कयो त घोड़ाबाड़ी जे सहाफ़ीअ मथां दाख़िल कूड़ो केस ख़त्म करे सहाफ़ीअ खे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। रिपोर्ट कर रहा है मोहम्मद अशरफ, खास केली बेरोची बे न्यूज़।